अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टिम 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 टांडो टीवी ऐं मां आहियां टिलू टांडाई। सभ खां पहिरियों हिकु नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुंहिंजो मतिलबु आहे ख़ासि ख़बरुनि ते। शिकारपुर में 11,000 बिजली जे तारनि जे मथां रस्तो ठाहिण जो ऐलान। पंजाब जे इलाइक़े चक नंबर 420 में 709 जे विच में झेड़ो। ॾुंडा पट दौरान सौरो फौत। शिकारपुर भरिसां मच्छीअ जे हिकु तलाउ मां हिकु मच्छी खुशकीअ मथां टपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। खैरपुर भरिसां भंग घोटींदे हिकु कुंडे मां ज़ोरदार धमाको। आसपास जे 11 मवालनि जा नशा टुटी पिया। इमरान ख़ान जी तक़रीर ॿुधण दौरान 2 मज़दूर बेहोशनि खे खेनि थाणे ते पहुचायो वियो। ही हुयूं ख़ासि ख़बरूं। हाणे असां ईंदासीं तफ़सीलनि ख़बरुनि ते। शिकारपुर जी आला इंतिज़ामिया शिकारपुर में वधंदड़ आबादीअ खे मद्देनज़र रखंदे चिंची ऐं रक्षा वारनि जे लाइ 11,000 बिजली जे तारनि जे मथां रस्ते ठाहिण जो ऐलान कयो आहे। आला अख़्तियारनि खां मालूम थियो आहे त इन रस्ते ते हलण वारनि जे लाइ काई बि रूट परमिट न हूंदी, छो त उन्हनि जो चवणु आहे त इन रस्ते मां जेको बि गुज़रंदो उनखे रूट परमिट ॾियण जी ज़रूरत ई न पवंदी ऐं हू ख़ुदि ब ख़ुदि हलिया वेंदा। अहिड़े ऐलान खां पोइ चिंची ऐं रक्षा वारनि में ॾाढी ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई आहे ऐं हुननि जो चवणु आहे त हिन बुख बेरोज़गारी ऐं बदहालीअ जे दौर खां बहितर आहे त जेको आहे क़बर में वञी सुखी निंड कंदासीं। हींअर अवां सां ख़बर शेयर कंदासीं त पंजाब जे इलाइक़े चक नंबर 420 में 709 जे विच में छेणा न खणण तां झेड़ो थी पियो। ॾुंडा पट ऐं पादरनि जे वसकारे सबबि हिकिड़ो अंधो पादर थिड़की वञी सोरे खे लॻण सबबि सौरो फोतीअ खे म्यूनिसिपल वारा खणाए हवाले कयो। शिकारपुर भरिसां ॻोठ निंदड़कनि जी वांड में हिकु मच्छी टपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। उन जे पोस्टमार्टम मां मालूम थियो आहे त इहा मच्छीअ जो तलाउ के सुञे सेठ जो हुयो, जिन गुज़िरियल 4 महीननि खां उन में ख़ोराक न विझी ऐं मच्छी ख़ुदकशी करण ते मजबूर थी वई। खैरपुर भरिसां उन वक़्तु मवालिन में टाकुड़ो पइजी वियो, जंहिं वक़्तु भंग घोटींदे हिकु कुंडे मां ज़ोरदार धमाको थियो ऐं आसपास जे 11 मवालिन जा नशा टुटी पिया ऐं हू होश वारी ज़िंदगीअ में अची नशे पते खां तौबा करे छॾी। उन जाइ वारदात ते पुलिस पहुची करे कुंडे जा जुज़ा खणी क़ाइम अलीशाह इंस्टीट्यूट ऑफ बंगलाजी मोकिले छॾिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी तक़रीर ॿुधण दौरान 2 ग़रीब मज़दूर बेहोशीअ जी हालति में खेनि थाणे ते पहुचायो वियो। थाणे ते पादर हणी लिटरेशन करे गॾनि ते विहारे पंहिंजे घर उमाणिया विया। असांजे नुमाइंदे हालात लुंडूअ सां उतां जे एसएच ॻाल्हाईंदे चयो त मुल्क जे सरबराह जी तक़रीर ॿुधण बेहोश थियणु कानून जी भञकड़ी आहे, जंहिंजे करे असां इहा मज़दूरनि खे सज़ा ॾिनीसीं। इन सां गॾु टिलू टांडाणीअ खे ॾींदा इजाज़त। वरी मिलंदासीं नई अपडेट ताईं। अस्सलामु अलैकुम।